अस्सलाम वालेकुम दोस्तों, ग्रीन एंटरटेनमेंट टीवी जी ड्रामे जी न्यू अपडेट खणी हाज़िर थी चुको आहियां दोस्तों। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे तो सब्सक्राइब करे हाथ ते क्लिक कयो दोस्तों। तो बिना देर वञूं था अपडेट जी तरफ़, तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जीअं ग्रीन एंटरटेनमेंट जो बहितरीन ड्रामो ग़ुलाम बादशाह सुंदरी जेको अशरफ जो आहे, इमरान अशरफ जो दोस्तों, त हुनजो प्रोमो अची वियो आहे ऐं धमाकेदार प्रोमो दोस्तों, जेको ॾिसण खां पोइ असांखे जेको आहे त लाजवाब बि अञा बि ड्रामो लॻो दोस्तों। ऐं दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन जे प्रोमे अचण खां पोइ जेको आहे त अञा बि हिन ड्रामे जो इंतज़ारु वधी वियो आहे दोस्तों। हिन में जेका असां कहाणी ॾिसंदा था अचूं टीज़रनि खां वठी जेको आहे त OST ताईं, OST खां वठी प्रोमे में दोस्तों जेको असां कुझु ॾिठोसीं, त हिन ड्रामे जो जेको आहे त अञा बि इंतज़ारु असांखे वधी रहियो आहे त हीउ ड्रामो कॾहिं हलंदो त असां ॾिसूं। ऐं जीअं त मां तव्हांखे अॻिले वीडियो में ॿुधाए चुको हुअमि त हीउ ड्रामो जेको आहे त 2 बार हलायो वेंदो दोस्तों, आचर ऐं सूमर। इहे 2 बार हीउ ड्रामो हफ़्ते में हलायो वेंदो दोस्तों ऐं बहितरीनु हिकु ड्रामो साबित थींदो ही। ऐं ॾिसंदड़नि खे इहा गुज़ारिश आहे त हिन ड्रामे खे ॾिसणु न विसारिजो दोस्तों। हिकु बहितरीनु ड्रामो आहे जंहिंजो नालो ई बहितरीनु आहे दोस्तों, ग़ुलाम बादशाह सुंदरी। त ग़ुलाम ऐं बादशाह जी कहाणी हूंदी दोस्तों। ऐं हिन में जेका हीरोइन ॾेखारी वेंदी त हुनजो सुंदरी नालो हूंदो। जेका सुंदरी जेका ग़ुलाम जी हूंदी दोस्तों, बादशाह जी कॾहिं बि कोन थींदी। या सुंदरी जेका त ग़ुलाम जी हूंदी दोस्तों। हिकु बहितरीनु कहाणी जेका तव्हांखे तमामु घणो मज़ो ॾींदी ऐं तव्हां हिन कहाणीअ मां दोस्तों मुतमिन थींदा। ऐं तव्हांजे लाइ ही ग्रीन एंटरटेनमेंट वारनि जेको आहे त बहितरीनु कहाणी चूज़ कई आहे, जेका तव्हांखे तमामु घणी बहितरु लॻंदी ऐं तव्हांखे हर अंदाज़ सां मज़ो ॾींदी दोस्तों। त हीअ हुई असांजी अपडेट। वधीक अपडेटूं ॾिसण ऐं ॿुधण लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। वरी मिलंदासीं कंहिं न्यू वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, दुआउनि में यादि।